नाज़िन पेट्रोलियम शयुनि जे अघनि में हिकु हफ़्ते दौरान 60 रुपया इज़ाफ़े खां पोइ शहरी रोडनि ते निकिरी आया। जैकबाबाद में बि चिंची रिक्शा हलाईंदड़ ड्राइवरनि प्रेस क्लब अॻियां एहतिजाज कयो आहे। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़ आवाज़ टीवी जे रिपोर्टर नवाज़ सोलंकी सां कहिड़ा वीचार वंडिया अचो त ॾिसो। असां ग़रीब रोज़ खाऊं था, रोज़ असां तेल भरूं या को बच्चनि खे खारायूं, कंहिंखे हर शइ महांगाई, हर शइ हफ़्तो बि न थियो आहे, टी चढ़ियो आहे, वरी अचानक हे राति चढ़ी वियो आहे। बाबा असां मिसकिन वयूं काॾे, असांजो रोज़ धंधो इन में आहे, पोइ रो बि असांजो इन में आहे, ॿियो जात असांजो न आहे। रश्का ग़रीबूं असां हलायूं था, हे उन जे वजह में कुझु हटायो। बाबा असां मिसकिन आहियूं, ग़रीबूं पंहिंजा पोरिया था कयूं। असां सां ॾाढो ज़ुल्म आहे, असां परेशान आहियूं, असांजा बचा नथा मिलनि। त जेको 160 रुपया वारो पेट्रोल वञी 210 रुपया थी वियो आहे, त असां इहो 50 रुपया इज़ाफ़ी काॾो आणूं। असां त महिरबानी हुकूमत खे मुतालो कयूं था, असांखे पेट्रोल जी क़ीमत सस्ती करे ॾियो, जेको असांजो घर हले, असांजा बचा पलनि। 100 दफ़ा भली हुई, असां वाज़े करे चऊं था इमरान ख़ान ने 100 दफ़ा भलो हुयो, जेको एॾो त महांगाई ज़ुल्म न हुयो न। हाणे जेको 440 रुपया गियू वारो इन डायरेक्ट 540 रुपया करे छॾियो आहे। तेल तमामु महांगो थी वियो आहे। असां बचड़ी वारा माण्हू रोज़ रक्शो हलायूं, रोज़ कमायूं, रोज़ खाऊं। 150 रुपये लीटर हुयो असांजो, पोइ बि गुज़ारो कुझु न कुझु हले पियो। वरी 180 रुपयो थियो, हाणे वरी 210 रुपया थियो आहे। हाणे असां चिंची हलायूं, चिंची जो ख़र्चु भरियूं, बचड़ा पालियूं, असां छा कयूं? असां आज़ार में फाथा आहियूं। रोज़गार न आहे, असां ग़रीब माण्हू काॾे वञूं? रोज़ी थिए ई नथी, 5-6 ॾींहं बीठा आहियूं, हाणे काॾे वञूं? गाॾी का आहे, असां रोज़ी थिए न। सुबुह असुर हिते आया आहियूं त कोई सवारी वारो को आहे न, जंहिंखे किरायो ॿुधायूं था हर को भॼी वञे थो, मोटी वञे थो। हाणे ग़रीब गुरबो छा ते चढ़ंदो? पेट्रोल घटि हूंदो त चढ़ंदो न। महांगाई करण सां असांजे मथां जेतिरो बोझ पियो आहे, घर नथो हले। पहिरियों ई सवारी कान हुई, रांदो हिन 60 रुपया चाढ़े छॾियो, असांखे त बुख मारे छॾी न आवाम खे। काॾे वञूं असां? कोई माण्हू गाॾियुनि ते वेहण लाइ तयारु कोन्हे को। कंहिंखे चओ अगरि किरायो त वापसि वीचारो मोटियो थो वञे। असांजो मुतालबो इहो आहे, राति अचानक न पहिरीं आहे न 15 आहे, अचानक 20 रुपया पेट्रोल महांगो कयूं, उनजे ख़िलाफ़ु 30 रुपया पेट्रोल महांगो कयूं, उनजे ख़िलाफ़ु असां धरणो कयूं था। 700 रुपया गैस जो किलो आहे, उनजे ख़िलाफ़ु असां महांगाई जे ख़िलाफ़ु असांजो एहतिजाज आहे। असांजो शहबाज शरीफ़ जे ख़िलाफ़ु एहतिजाज आहे। असांजो मुतालबो इहो आहे महांगाई कमु करे, पेट्रोल कमु करे, न त इहो एहतिजाज असांजो सुभाणे, अॼु असां 15 खां 20 40 रस्के जा ड्राइवर आहियूं, सुभाणे पूरे जैकबाबाद जा रक्षा हिते गॾु थींदा।